अॻिते अल्लाह ताला फरमायो अस्साबिकून अल अव्वलूना मिनल मुहाजिरीन वल अंसार, मुहाजिरीन ऐं अंसार। अल्लाह ताला इते तरतीब बयान कई आहे। पहिरीं मुहाजिरीन आहिनि, फज़ीलत उन्हनि जी आहे। उन खां ॿिए नंबर ते फज़ीलत अंसार जी आहे। ऐं नबी साईं जे अहले बैत खे इहो शरफ़ हासिल आहे जो नबी साईं जो सॼो सारो अहले बैत मुहाजिरीन में दाख़िल आहे। मुहाजिरीन खे इन बिना ते फज़ीलत हासिल आहे जो पाण फरमाइनि था हिजरत उहो असल तरीन अमल आहे। इन्नल हिजरत तहदिमु मा कान क़ब्लहू, जहिड़े तरीक़े सां बानो मुस्लमान थिए थो सभु गुनाह माफ़ थी वञनि था, अहिड़े तरीक़े सां जेको हिजरत करे थो हिजरत की वजह सां अॻियां सभु गुनाह माफ़ थी वञनि। मुख़्तसर हम्द व सलात अंदाज़ अॼु मौजू आहे अहले बैत की अज़मत ऐं उन्हनि जो वाक़ई करबला सां ताल्लुक़। अहले बैत लफ़्ज़ जी माना आहे घर वारा। हर इंसान जा घर वारा उहे उनजो अहले बैत आहे। ख़ासि करे इहो लफ़्ज़ अहले बैत जो इंसान जे पीउ, पंहिंजा चाचा, उन्हनि जो औलाद, इन ख़ानदान ते अहले बैत रस कराइबो आहे। जहिड़े तरीक़े सां सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पाण जे अहले बैत जे बारे में सुवाल कयो वियो, पाण फरमायूं मुंहिंजो अहले बैत उहो आहे जंहिं ते सदको हराम आहे। पोइ पाण वज़ाहत कनि था त उन जे अंदरि 4 ख़ानदान आहिनि: आले अब्बास, आले अकील, आले जाफ़र, आले अली। हाणे जेकॾहिं असां इन्हनि 4 ई ख़ानदाननि खे ॾिसूं था त इहे या त पाण सल्लल्लाहु जा चाचा आहिनि या चाचनि जो औलाद आहे। अहिड़े तरीक़े सां अहले बैत जे अंदरि सभ खां वेझो इंसान, हर शख़्स जी घरवारी उन जो अहले बैत आहे, जंहिंजो मिसाल क़ुरान करीम में मौजूदु आहे। अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम 8 साल शुएब अलैहिस्सलाम वटि रहण खां बाद उतां खां रवानो थिए थो ऐं इन सां गॾु संस घरवारी आहे। मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो, ईमान जो वाक़ियो, नबी थियण जो वाक़ियो मशहूरु आहे। उन मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम जे उन कलाम खे जेको पंहिंजी घरवारी सां करे थो उन खे बयानु कंदे फरमायो आहे क़ाल लिअहलिहि कुस। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अहल खे चवणु लॻो त तव्हां हिते रुकिजो, आउं वञी करे ॾिसां थो। उते अकेली घरवारी आहे जंहिंखे मूसा अलैहिस्सलाम अहल चयो आहे। अहिड़े तरीक़े सां सूरह हूद जे अंदरि इब्राहिम ख़लील अलैहिस्सलाम जो वाक़ियो मौजूदु आहे। जॾहिं मलाइका पुट जी ख़ुशख़बरी खणी करे अचनि था, इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी मौजूदु आहे। घरवारी ताजुब कंदे जवाब ॾिए थी अलेदो व अना अजूज़ुन व हाज़ा बाली शेखा। अलेदो जी माना छा आऊं हाणे ॿार ॼणी वियसि, व अना अजूज़ुन इन हाल में जाऊं पोड़ी आई आहे, व हाज़ा बाली शेखा ऐं हीउ मुंहिंजो मुड़ुस बि पोड़ो आहे। मलाइक जवाब ॾियनि था अताजबीन मिन अम्रिल्लाहि रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत। ऐं अहले बैत, अल्लाह जूं तव्हां ते रहमतूं ऐं बरकतूं हुजनि।
छा तव्हां अल्लाह जे मामलात में ताजुब करियो था? चवण जो मक़सदु इहो आहे त मलाइकनि इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी खे अहल चयो, अहले बैत चयो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेका आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई सूरह अहज़ाब जी, इन में शुरू जे अंदरि अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारियुनि खे मुखातिब आहे, फरमाए तो या निसा अन नबी, ऐं नबीअ जूं घरवारियूं। अॻियां अहकामात बयान कंदे फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुत्तहिरकुम अहलल बैत, ऐं आले बैत अल्लाह चाहे थो तव्हांखे काइनात जो इंतिहाई पाकबाज़ इंसान बनाए छॾे। त सभ खां वेझो इंसान जो अहले बैत उन्हनि जूं घरवारियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां अहल जो लफ़्ज़ आल खां निकितल आहे। असां आले रसूल बि चवंदा आहियूं, आले बैत बि चवंदा आहियूं। जंहिं वक़्तु अहल जो लफ़्ज़ आल में तब्दील थींदो आहे, उन वक़्तु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अहल हिन उम्मत जा उहे तमाम उलमा, हिकु त पंहिंजा सहाबा, पंहिंजो अहले बैत, ताबेईन, तबा ताबेईन, मुहद्दिसीन खां वठी करे क़यामत ताईं अचण वारो हर उहो रासिख़ फिल इल्म आलिम जेको नबी साईं जे वरसे खे, पाण जे पैगाम खे, पाण जी शरीयत खे, पाण जे ॾिनल सबक़ खे उम्मत ताईं पहुचाए थो, उहो आले रसूल में दाख़िल आहे। अञा बि अहले बैत के अंदरि वुसअत आहे, छो त अल्लाह तबारक व तआला नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम खे रहमत आलम बनाए करे मोकिलियो। पाण जो उम्मत सां इंतिहाई गारो ताल्लुक़ हो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे सिफ़ात खे बयान कंदे, पंहिंजी दिल जी हालात खे बयान कंदे, कैफ़ियत जो तज़किरो कंदे फरमायो लक़द जाअकुम रसूलुन, ऐं मुस्लमानो तव्हां वटि हिकु अहिड़ो रसूल आयो आहे, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, जंहिं रसूल खे पंहिंजी उम्मत सां मोहब्बत एतिरी आहे जो ज़ख़्म तव्हांखे पहुचे थो, तकलीफ़ मुंहिंजे रसूल खे पहुचे थी। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम, उम्मत सां बेहद हिरस कंदड़, वबिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम, ऐं मोमिननि सां उन जे रहमत जो मिसाल ई हिकु अजीब आहे। तंहिं करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहल जे अंदरि वुसअत बि आहे, वुसअत एतिरे क़दुरु जो सॼी सारी उम्मत जेके ताबेदार आहिनि, मुस्लमान आहिनि, उहे पाण जो अहल बणजनि था। कहिड़े तरीक़े सां? इन ई तरीक़े सां जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा रूहानी पीउ आहे, ऐं नबी साईं जूं घरवारियूं। क़ुरान करीम चए थो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे पंहिंजे जान खां ज़्यादा महबूब हूंदो आहे। नबीअ जूं अज़वाज, नबीअ जूं घरवारियूं मोमिननि जूं माऊं हूंदियूं आहिनि। उहे दुनिया जे अंदरि जेको मोमिन आहे, मर्द हुजे या औरत, कहिड़े इलाइक़े सां, कहिड़ी क़ौम ऐं बिरादरी सां उनजो ताल्लुक़ हुजे, उहो नबी जे अज़वाज जो पुटु बणिजे थो। नबी साईं जूं घरवारियूं उन्हनि जूं माउ बणजनि थियूं। सॼी सारी उम्मत इहो हिकु घरानो बणिजी वञे थो जंहिंखे अहले बैत चइबो आहे। लेकिन अरबीअ जो हिकु उसूल बि आहे, हिकु लफ़्ज़ जे अंदरि वुसअत पाती वेंदी आहे, लेकिन कसरत सां घणो करे जंहिं शइ ते उहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे,
उहो लफ़्ज़ उन ई माना जे लाइ बणिजी वेंदो आहे। तंहिं करे पाण सल्लम जो अहले बैत जो ज़िक्र थिए थो त उहे ख़ासि माण्हू जेके पंहिंजे ख़ानदान जा आहिनि, 4 कबीला जिन जो ज़िक्र थी चुको, उहे पंहिंजा अहले बैत आहे। नबी अकरम सल्लम जिन जे अहले बैत जी अज़मत इहा आहे जो सभ खां पहिरीं पाण सल्लम जो अहले बैत सहाबा, यानी अहले बैत बनियो पाण जो रिश्तेदार हुजण जी वजह सां, सहाबी बनियो मुसलमान हुजण जी वजह सां। इहा ॻाल्हि यादि रखो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजनि या पाण खां अॻु में अचण वारा जेके बि अंबिया ऐं रसूल आहिनि, हर नबी ऐं रसूल जो अहल उहे ई माण्हू बनबा जिन उन्हनि ते ईमान आंदो। जेकॾहिं मुसलमान न थिया, ईमान न आंदो, पोइ उहो शख़्स चाहे नबीअ जो पुटु हुजे, चाहे नबीअ जी ज़ाल हुजे, चाहे नबीअ जो पीउ हुजे, चाहे नबीअ जो चाचो हुजे, उहो अहले बैत में दाख़िल न आहे। क़ुरान करीम सूरह हूद जे अंदरि अल्लाह पंहिंजे हिकु नबीअ जो मिसाल ॾिनो आहे जेको को आम नबी न आहे, गैर मारूफ नबी न आहे। अल्लाह जो उहो बाज़ नबी जंहिं 950 साल ताईं उम्मत जे साम्हूं अल्लाह जी तौहीद खे पेश कयो आहे। हर क़िस्म जी तकलीफ़, हर क़िस्म जा ताना, हर क़िस्म जूं मुसीबतूं सही करे चौकनि ते, चौराहनि ते, राति जे अंधेरे में, ॾींहं जे रोशनीअ में अकेले शख़्स ताईं, मजमए ताईं इहो पैगाम पहुचायो, अल्लाह खां सवा को इलाह न आहे, अल्लाह खां सवा को माबूद न आहे। 950 साल इहा तौहीद जी दावत ॾींदो रहियो। क़ौम इनकार करे थी, अज़ाब जो वक़्तु आयो, क़ौम ग़रक़ थियण लॻे थी। क़ौम सां गॾु 950 साल अल्लाह जी वादानियत ख़ातिर तबलीग करण वारो नबी, उन जो पुटु बि ग़रक़ थी वियो आहे। क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह जो नबी नूह अलैहिस्सलातो सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ करे रहियो आहे, या रब्बे इन्न बिनी मिन अहली, मुंहिंजो पुटु मुंहिंजे आल खां आहे। ॻाल्हि अहले बैत जी हले पई, अल्लाह जो नबी आहे, अल्लाह खे अर्ज़ करे पियो, या रब्बे इन्न बिनी मिन अहली, मुंहिंजो पुटु मुंहिंजे आल खां आहे। व इन्न वादकल हक़, तुंहिंजो वाइदो कयो हो तुंहिंजे आल खे बचाईंदसि, तुंहिंजो वाइदो हक़ आहे। व अंत अरहमुर राहिमीन, तूं ई अरहमुर राहिमीन आहीं, मुंहिंजे पुट खे बचाए वठि। अल्लाह जो नबी आहे, पंहिंजे पुट जे बारे में चई रहियो आहे त उहो मुंहिंजे अहल मंझां आहे। अल्लाह जवाब ॾे थो, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, ऐं नूह आहे त तुंहिंजो पुटु, लेकिन तुंहिंजो अहल न आहे, तुंहिंजो अहले बैत न आहे। छाजे करे? इन्नहु अमलुन गैर सालिहिन, उन जा अमल दुरुस्त न आहे, उहो मुसलमान न आहे। लिहाज़ा अल्लाह जे नबीअ जो पुटु बि आहे लेकिन काफ़िर आहे त उन जे अहले बैत में दाख़िल थी नथो सघे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम सूरह तहरीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॿिनि औरतुनि जा मिसाल पेश कया, जेके 2 औरतूं ॿिनि नबियनि जूं घरवारियूं आहिनि। नूह अलैहिस्सलाम जी घरवारी, लूत अलैहिस्सलाम जी घरवारी, ॿई अल्लाह जा नबी आहिनि। क़ुरान करीम चए थो, फ़ख़ानताहुमा, उन्हनि ॿिन्ही औरतुनि पंहिंजे मुड़ुसनि जी, अल्लाह जे इन्हनि ॿिन्ही नबियनि जी, उन्हनि जे ज़ालनि मुखालफ़त कई। फलम युगनिया अनहुमा मिनल्लाहि शैआ, अल्लाह जा नबी आहिनि, मुड़ुस अल्लाह जा नबी आहिनि, औरतनि ख़यानत कई। क़ुरान करीम जा अल्फाज़ त उन्हनि जे नबी हुजण उन्हनि औरतुनि खे को फ़ाइदो न पइजे, बल्कि हुकुम थियो त जहन्नम में दाख़िल थियण वारनि सां गॾु तव्हीं बि दाख़िल थी वञो। अहिड़े तरीक़े सां अबू लहब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चाचो आहे, जेकॾहिं अहले बैत जो इतलाक़ रिश्तेदारी ते थिए हा
तो पंहिंजे अहल में दाख़िल हुजे हा, लेकिन हरगिज़ ना वो शख्स आहे जंहिं ते क़यामत ताईं लहनत वसंदी रहंदी। अल्लाह ताला क़ुरान करीम में बयान करे छॾियो, तब्बत यदा अबी लहबिन व तब, अबू लहब हलाक थियो, उनखे उनजे माल को फ़ाइदो न थियो। त अल्लाह जे नबी जो अहले बैत उहो अहले बैत हूंदो आहे जेके सहाबा बन। तंहिं करे सभ खां पहिरीं नबी साईं जे अहले बैत जी फज़ीलत उहा आहे जेका तमाम सहाबा जी आहे। यानी कुरान करीम के अंदर अल्लाह ताला फरमायो, उलाइक हुमुल मुफ़्लिहून, उहे कामयाब आहिनि। केर कामयाब आहिनि? रसूलुल्लाह जो अहले बैत ऐं असहाब मोहम्मद। उलाइक हुमुल मुहतदून, उहे हिदायत याफ़्ता आहिनि। केर मुराद आहे? पहिरीं अहले बैत मुराद आहिनि, पोइ असहाब मोहम्मद मुराद आहिनि। उलाइक हुमुल फ़ाइज़ून, उहे कामयाब आहिनि। यानी असहाब मोहम्मद ऐं अहले बैत रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। उन खां केर मुराद आहे? पहिरीं अहले बैत, उन खां बाद बक़ाया असहाब मोहम्मद। अल्लाह ऐलान करे थो, युहिब्बुहुम व युहिब्बूनहु, अल्लाह उन्हनि सां मोहब्बत करे थो, उहे अल्लाह सां मोहब्बत कनि था। ये केर माण्हू आहिनि? पहिरीं अहले बैत आहिनि, उन खां बाद असहाब मोहम्मद आहे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम के अंदर 700 आयात मौजूद आहिनि जेके असहाब जी फज़ीलत के बारे में आहिनि, जेके सभ खां पहिरीं नबी साईं जे अहले बैत ते दलालत कनि थियूं, उन खां बाद बक़ाया सहाबा। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम की उन आयत के अंदर जंहिंमें रज़ामंदी जो ऐलान कयो आहे, उन जी इब्तिदा कयईं, अस्साबिकून अल अव्वलून, चङाईअनि में अगराई कंदड़। यानी पहिरीं पहिरीं मुस्लमान थींदड़, पहिरियां मुस्लमान थींदड़ कई सहाबा आहिनि। लेकिन इहो आज़ाज़ जो तमाम इंसानियत के अंदर सभ खां पहिरीं चङाईअनि में अगराई कंदड़ अबू बकर सिद्दीक़ ना है, उमर फारूक ना है, उस्मान गनी ना है, अली मुर्तज़ा ना है। ये भी अस्साबिकून अल अव्वलून में दाखिल त आहिनि, लेकिन सभ खां पहिरीं इहो एज़ाज़ हासिल आहे त नबी साईं जे अहले बैत खे हासिल आहे। सही बुखारी जी हदीस आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ार जे अंदर आहिनि, जिब्राइल अमीन अचे थो। वाक़ियो मशहूर आहे, जिब्राइल अमीन पाण खे पढ़ाए थो, पाण 3 मरतबा इनकार कनि था, पोइ जिब्राइल अमीन पढ़णु शुरू करे थो, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम, अल्लज़ी अल्लम बिल क़लम, अल्लमल इंसान मा लम यअलम। कुरान करीम जी ये 6 आयतों जिब्राइल अमीन पढ़े थो, पाण दोहराइनि था। जिब्राइल अमीन गायब थी वञे थो, पाण खे ख़बर न पई त ही मूंसां छा वाक़ियो पेश आयो। इंसान जी फितरत आहे, जॾहिं का नई शइ ॾिसंदो आहे घबराइजी वेंदो आहे। पाण घर पहुचनि था, घबरायल आहिनि, पाण हुकुम फरमाइनि था, ज़म्मिलूनी, मूं तां चादर उॾाई वञे, पाण तां चादर विधी वई, पाण लेटल आहिनि। कुछ देर खां बाद उथनि था। सभ खां पहिरीं इहो वाक़ियो अबू बकर सिद्दीक़ जे साम्हूं न, कंहिं ॿिए माण्हू जे साम्हूं न, बल्कि पंहिंजे अहले बैत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जे साम्हूं वाक़ियो पेश कनि था। बीबी साहिबा बग़ैर के सोचण ऐं सम्झण जे ऐलान करे थी, रसूलुल्लाह जो अख़लाक़ बयान करे थी, रसूलुल्लाह के तसल्ली ॾिए थी। इन्हनि अल्फाज़नि सां फरमाए थी, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीकल्लाहु अबदा, हरगिज़ ना, अल्लाह जो कसम, अल्लाह कॾहिं तव्हांखे नाकाम न कंदो। तव्हां त उन अज़मत ते फ़ाइज़ आहियो। इन्नक लतसिलुर रहमा व तहमिलुल कल्ला व तक्सिबुल मादूमा व तुक़रिउज़ ज़ैफ़ा व तुईनु अला नवाइबिल हक़। तव्हां त कमज़ोरनि जा बोझ खणो था, तव्हां त बुखारनि खे खारायो था, तव्हां त महिमाननि जी महिमान नवाज़ी करियो था, तव्हां त हक़ जे हर कम में हिक ॿिए खां अॻियां आहियो। अल्लाह तव्हांखे कीअं ज़ाहिर कंदो? इहो ईमान जी पहिरीं निशानी हुई। तंहिं करे नबी साईं फरमाईंदा हुआ, जॾहिं ज़िक्र थींदो हो
खदीजतुल कुबरा जो पाण फरमाईंदा हुआ आमनत बी हीन कफरनी अन्नास, मूं ते उन वक़्तु ईमान आंदई जॾहिं सभु इंसान मूंसां इनकार कयो, कुफर कयो हो। सदकतनी हीन कज़बनी अन्नास, खदीजतुल कुबरा मूंखे उन वक़्तु सचो सम्झो हो जॾहिं सभिनि इंसाननि मूंखे कूड़ो पायो। उन खां बाद नबूअत जो बाक़ाइदे सिलसिलो शुरू थिए थो। खदीजतुल कुबरा खां बाद सभ खां पहिरीं मुस्लमान थींदा पाण जूं धीअरूं बीबी उम्मे कुलसूम, बीबी ज़ैनब रज़ी अल्लाहु अन्हुमा आहिनि। त सभ खां पहिरीं अस्साबिक़ून अल अव्वलून जे अंदरि जेको आज़ाद हासिल आहे उहो नबी साईं जे अहले बैत खे हासिल आहे। उन खां बाद बाक़ी सहाबा खे हासिल आहे, जंहिंमें अबू बकर सिद्दीक़ आहे, हज़रत ज़ैद आहे ऐं ॿिया सहाबा। अॻिते अल्लाह ताला फरमायो अस्साबिक़ून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार, मुहाजिरीन ऐं अंसार। अल्लाह ताला हिते तरतीब बयान कई आहे। पहिरीं मुहाजिरीन आहिनि, फज़ीलत उन्हनि जी आहे। उन खां ॿिए नंबर ते फज़ीलत अंसार जी आहे ऐं नबी साईं जे अहले बैत खे इहो शरफ़ हासिल आहे जो नबी साईं जो सॼो सारो अहले बैत मुहाजिरीन में दाख़िल आहे। मुहाजिरीन खे इन बिना ते फज़ीलत हासिल आहे जो पाण फरमाइनि था हिजरत उहो असल तरीन अमल आहे। इन्नल हिजरत तहदिमु मा कान क़ब्लहू, जहिड़े तरीक़े सां बानो मुस्लमान थिए थो सभु गुनाह माफ़ थी वञनि था, अहिड़े तरीक़े सां जेको हिजरत करे थो हिजरत की वजह सां अॻियां सभु गुनाह माफ़ थी वञनि। उन खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जंहिं वक़्तु दुनिया खां वञी रहिया आहिनि अहले बैत जे बारे में वसियत कंदा वञनि पिया। सिर्फ़ वसियत न बल्कि उन वक़्तु जेके अहले बैत मौजूदु हुआ अल्लाह जो नबी तमाम असहाब ते उन्हनि जी फज़ीलत खे बि बयान कंदा वञनि। पाण जे अहले बैत मंझा पाण जूं घरवारियूं मौजूदु आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जी अज़मत बयान करे थो। क़ुरान करीम सूरह अहज़ाब 22 सिपारो अल्लाह फरमाए थो या निसा अन नबीये लस्तुन्न का अहदिम मिनन निसा, ऐ नबी जूं घरवारियों कायनात के अंदर तव्हां का अफसल तरीन का औरत ही मौजूद न आहे। वरी उन्हनि जे अंदर सब का अफसल तरीन खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा, उहा पाकबाज़ औरत जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था खैरु निसाइहा खदीजत बिन्त खुवैलिद। दुनिया जे अंदर सभिनि औरतुनि जे अंदर जेकॾहिं सब का अफसल तरीन औरत आहे त उहा खदीजतुल कुबरा। ॿिए नंबर ते आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा जंहिं ते जिब्राइल अमीन सलाम पेश कनि था, जंहिंजी तहारत जंहिंजी पाकाई एतिरी त अज़ीम आहे जो नबी साईं फरमाइनि था मा उनज़िल अलैयल वहयु व अना फी लिहाफ़ इमरातिन गैरिहा। आयशा सिद्दीक़ा उहा पाकबाज़ औरत आहे जो उन खां सवा ॿी का बि अहिड़ी घरवारी मुंहिंजी न आहे जंहिंसां गॾु आऊं चादर में लपटियल हुजा, लेटल हुजा ऐं मूं ते अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थिए। इहा पाकाई आयशा सिद्दीक़ा खे हासिल आहे जो इन हालत जे अंदर भी अल्लाह जे रसूल ते वही नाज़िल थी। अहिड़े तरीक़े सां अहले बैत मंझा बीबी फातिमा मौजूद हुई। पाण फरमाइनि था सय्यदतु निसाए अहलिल जन्नह फातिमतु ज़हरा जन्नत जे औरतनि जी सरदार औरत आहे। पाण जे अहले बैत मंझा उन वक़्तु मौजूद हसन हुसैन हुआ। पाण फरमाइनि था सय्यदा शबाब अहलिल जन्नह, जन्नत जे जवाननि जा सरदार हो। अहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम जे अंदर बल्कि जामे तिरमिज़ी जी हदीस आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम फरमाइनि था अहिब्बु अहल बैती बिहुब्बी, मुंहिंजे अहले बैत सां मुंहिंजे एवज़ मोहब्बत करियो। लेकिन इहा साॻी ॻाल्हि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुतलक सहाबा जे बारे में फरमाई। सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाइनि था अल्लाह अल्लाह फी असहाबी, मुंहिंजे सहाबा जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो। ला तत्तखिज़ूहुम मिन बादी गरज़ा, मुंहिंजे वञण खां बाद उन्हनि खे पंहिंजे मक़सद जो
गरज जो निशानू न बनाइजो। अॻिते फरमाइनि था फमन अहब्बहुम फबे हुब्बी अहब्बहुम, जेको सहाबा सां मोहब्बत करे थो असल में उनखे मूं सां मोहब्बत आहे। मुंहिंजी मोहब्बत जी एवज़ उहो मुंहिंजे सहाबा सां मोहब्बत करे थो। वमन अबग़ज़हुम फबे बुग़्ज़ी अबग़ज़हुम, जेको मुंहिंजे सहाबा सां बुग़्ज़ रखे थो उनखे हक़ीक़त में मूं सां बुग़्ज़ आहे। इन हदीस के अंदर जहिड़े तरीक़े सां सहाबा जो ज़िक्र थी चुको, उन्हनि सां मोहब्बत की वजह बयान थी चुकी, अहिड़े ई तरीक़े सां अहले बैत सां मोहब्बत जो ज़िक्र थी चुको। लेकिन छा मक़सद आहे हिन हदीस जो त अहिब्बु अहल बैती बेहुब्बी, मुंहिंजे अहले बैत सां मुंहिंजे ख़ातिर मोहब्बत करियो। इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। सहाबा सां अहले बैत सां मोहब्बत करियो, इते अल्लाह जो नबी ख़बर ॾियनि पिया त मुंहिंजे अहले बैत सां ऐं मुंहिंजे सहाबा सां जंहिं उनखे ई मोहब्बत हूंदी, जंहिंखे मूं सां मोहब्बत हूंदी, मुंहिंजे अहले बैत सां मुंहिंजे सहाबा सां उन्हनि खे ई बुग़्ज़ हूंदो जंहिंखे मूं सां बुग़्ज़ हूंदो। बयान कनि था जेका सही बुखारी जी हदीस आहे, मशहूर आहे। हदीस सकलैन जे हवाले सां पाण फरमाइनि था अना तारिकु फ़ीकुम सकलैन, आउं तव्हांजे अंदरि ॿ वॾियूं ॻरियूं शयूं छॾियो वञा, आउं तव्हांजे अंदरि ॿ ॻरियूं शयूं छॾियो वञा। तरफ़ खां मज़बूत रस्सी आहे, जंहिं शख़्स उनखे मज़बूती सां पकड़ियो कान अलल हुदा, उहो हिदायत ते हूंदो। वमन तरकहा कान अल ज़लाला, जंहिं उनखे छॾे ॾिनो उन जी ज़िंदगी गुमराही जे अंदरि ज़लालत जे अंदरि गुज़रंदी। उन खां बाद पाण ॿी ॻाल्हि बयानु कनि था त तव्हांजे अंदरि क़ुरान करीम खां बाद ॿी कहिड़ी शइ छॾियो वञा। पाण फरमाइनि था व अहल बैती, ऐं मुंहिंजो अहले बैत छॾियो वञा पियो। अॻिते फरमाइनि था अल्लाहुम्मा अहल बैती, अल्लाहुम्मा अहल बैती, अल्लाहुम्मा अहल बैती, टे मरतबा फरमाइनि था, जंहिंजो मफ़हूम इहो आहे मुंहिंजे अहले बैत खां बैत जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो। अल्लाहुम्मा अहल बैती, मुंहिंजे अहले बैत सां उहो ई बर्ताव कजो जंहिंजो हुकुम अल्लाह तव्हांखे कयो आहे। अल्लाहुम्मा अहल बैती, मुंहिंजे अहले बैत सां मुंहिंजे एवज़ मोहब्बत कंदा रहिजो। लेकिन सवाल इहो पैदा थिए थो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस के अंदर क़ुरान करीम खां बाद फौरन अहले बैत जो ज़िक्र कयो। वजह छा? मुख़्तलिफ़ वजूहात आहिनि। पहिरीं वजह इहा आहे अल्लाह जो नबी क़ुरान करीम जो ज़िक्र करे सम्झाइण चाहिनि था जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम दुनिया जे अंदरि हिकु बेमिसल किताब आहे। क़ुरान करीम दुनिया जे अंदरि अज़मत भरियो किताब आहे। क़ुरान करीम दुनिया जे अंदरि उहो पाकीज़ा किताब आहे जेको हिकु पाक मज़ान खां नाज़िल थिए थो, पाकीज़ा हथनि जे अंदरि पाक दिलि ते नाज़िल थियो, पाक ज़बान खां दुनिया ते ॿुधो वियो ऐं क़यामत ताईं अचण वारा उहे ई उनखे हथ लाहे सघंदा जेके पाक हूंदा। ला यमस्सहु इल्लल मुतहरून, पाक बाज़ खां सवा को शख़्स उनखे छुई नथो सघे। अहिड़े ई तरीक़े सां दुनिया जे अंदरि नबी साईं जो अहले बैत बेमिसल आहे। दुनिया में तव्हांखे कई घराना मिलंदा, कई ख़ानदान मिलंदा, लेकिन इहो ख़ानदान, इहो अहले बैत दुनिया जो बेमिसल आहे। दुनिया जे अंदरि कई ख़ानदान उन्हनि जूं अज़मतूं पाईंदा, लेकिन हिन ख़ानदान जे अज़मत जहिड़ी कंहिंजी अज़मत न पाईंदा। दुनिया जे अंदरि कई नस्ल पाक भी मिलंदा, लेकिन ही उहो नस्ल आहे जेको इस्माइल अलैहिस्सलाम खां वठी करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं हिकु अज़मत भरियो पाक मज़ान खां पाक बाज़ नस्ल आहे। तंहिं करे अल्लाह जे नबी क़ुरान करीम खां बाद पंहिंजे अहले बैत जो ज़िक्र कयो। ॿियो मक़सद इहो आहे त अल्लाह जो नबी क़ुरान करीम जो ज़िक्र कनि था। ॿी हदीस में चए थो, पाण फरमाइनि था लन तज़िल्लू मा तमस्सकतुम बिहिमा, आउं तव्हांजे अंदरि क़ुरान ऐं उन जो मफ़हूम हदीस पाक छॾियो वञा जेसि ताईं तव्हां उन्हनि खे सही नमूने सां पकड़ियो तव्हां हरगिज़ सिधी वाट खां गुमराह नथा थी सघो।
बल्कि केर भी तव्हांखे राह हक़ खां हटाए नथो सघे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत जो ज़िक्र करे सम्झाइण चाहिनि था त मुंहिंजे अहले बैत खे क़ुरान करीम जे ज़रिए सम्झो। जंहिंखे क़ुरान करीम अहले बैत चयो आहे उन खे ई अहले बैत सम्झंदो तव्हां राह हक़ ते रहंदो। जेकॾहिं पंहिंजे मर्ज़ीअ सां अहले बैत मुअय्यन कंदो तव्हां राह हक़ खां हटी वेंदो हलिया। इहो ई फ़र्क़ु आहे असांजे अंदरि ऐं अहले तशय्युअ जे अंदरि। शीयनि जे अंदरि असांखे बि अहले बैत सां मोहबत आहे, उन्हनि जी बि दावा आहे त असांखे अहले बैत सां मोहबत आहे, लेकिन उन्हनि नबी साईं जे अहले बैत खे पाण जे अहले बैत खां ख़ारिज करे छॾियो। नबी साईं जे अज़वाज मुतहरात जो इनकार कनि था त उहे पाण जो अहले बैत न आहे। उहा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा जंहिंजी तहारत, जंहिंजी पाकाई जे बारे में अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि 18 आयतूं नाज़िल कयूं, उहा आयशा सिद्दीक़ा जंहिंजे बारे में नबी अकरम बीबी फातिमत ज़हरा खे फरमाइण लॻा त आई धीअ अमा तो हिब्बी न मा उहिब्बो, जंहिंसां मूंखे मोहबत आहे छा तूं उन सां मोहबत नथी करीं? जवाब ॾिए थी भला या रसूल अल्लाह, हा ऐं अल्लाह जा रसूला। आयशा सिद्दीक़ा मौजूद आहे, ॿियूं घरवारियूं त आहिनि, लेकिन इशारो कनि था आयशा सिद्दीक़ा ॾांहुं, फरमाइनि था फ़अहिब्बी हाज़िही, हिन सां मोहबत कर। उहा आयशा सिद्दीक़ा जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान करीम नाज़िल थिए थो, नबी साईं जे अहले बैत मंझा क़ुरान करीम जी हाफ़िज़ा आयशा सिद्दीक़ा बणिजे थी। उहा आयशा सिद्दीक़ा जो अल्लाह जे नबीअ ते क़ुरान करीम नाज़िल थिए थो, हिकमत नाज़िल थिए थी, जंहिंखे हदीस चइबो आहे, बयान नबी साईं कनि था ऐं हदीस जी हाफ़िज़ा आयशा सिद्दीक़ा बणिजे थी। वॾा वॾा सहाबा चवनि था जॾहिं कंहिं मसइले में परेशान थींदा हुआसीं त उन जो हल, उन जो दलील सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा वटि मौजूदु। अहिड़े तरीक़े सां नबी साईं जूं धीअरूं बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु अन्हा खां बीबी ज़ैनब, बीबी रुक़ैया, उन खे शिया नबी साईं जे अहले बैत खां ख़ारिज कनि था। सिर्फ़ नबी साईं जे अहले बैत जे अंदरि हज़रत अली, हसन हुसैन खे ऐं फातिमत ज़हरा खे शुमार कनि था। असां चऊं था उन्हनि जी फज़ीलत आहे, इन ॻाल्हि जो को इनकार न आहे त उहे नबी साईं जे अहले बैत जा माण्हू न आहे, लेकिन अल्लाह जे नबीअ असांखे हुकुम कयो आहे सॼे सारे अहले बैत सां मोहबत करण जो। ईअं न त असां नबी साईं जे अहले बैत जे अंदरि विरासत करे कंहिंखे मुनाफ़िक़ चऊं, कंहिंखे इस्लाम खां ख़ारिज कयूं ऐं कंहिंसां मोहबत कयूं। अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस जे अंदरि क़ुरान करीम जे ज़िक्र करण खां बाद अहले बैत जो ज़िक्र कयो, जंहिंजो मक़सदु इहो आहे त अहले बैत जे बारे में कई फितना ईंदा, कई ॻाल्हियूं पेश थींदियूं। तव्हांखे हुकुम छा आहे? क़ुरान करीम खे ॾिसजो। जेकॾहिं क़ुरान करीम तव्हांखे नौह करण जो, मातम करण जो, रंजो अलम करण जो, गलो फाड़ण जो हुकुम करे त पोइ तव्हां उहो तरीक़ो अपनाइजो। जेकॾहिं क़ुरान करीम इन खां मना फरमाए त मुंहिंजे अहले बैत जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रह। क़ुरान करीम आहे, नबी साईं जो फरमान, ॿई इन ॻाल्हि ते दलील आहिनि त कंहिं शहीद ते मातम न आहे करणो। नबी साईं फरमाइनि था लैस मिन्ना मन ज़रबल खुदूदा व शक्कल जुयूबा व दआ बिदावल जाहिलिया। उन शख्स जो मूं सां को ताल्लुक़ न आहे। लैस मिन्ना, उहो शख्स असां मंझां न आहे, यानी उम्मत मुहम्मदीअ मंझां न आहे। मन ज़रबल खुदूदा, जंहिं पंहिंजे ॻलनि खे फाड़ियो, व शक्कल जुयूबा, पंहिंजे गिरेबान खे फाड़ियो, व दआ बिदावल जाहिलिया, अहिड़ी आह पुकार कयईं जेका जाहिली दौर जे अंदरि आह पुकार कई वञे। त हज़रत हुसैन रज़ी अल्लाहु अन्हु जी शहादत ते असांखे ॾुख बि आहे, लेकिन उन सां गॾोगॾु फ़ख्र बि आहे, छो त शहादत का आम अज़मत न आहे, अल्लाह जे तरफ़ खां तमग़ो आहे, इंसान जे वस में न आहे जो पंहिंजी मर्ज़ीअ सां शहीद थी वञे हलियो। इहो अल्लाह जे तरफ़ खां वहबी नेमत आहे, कसबी नेमत न आहे। नेमतूं ॿ क़िस्म जूं, हिकु उहा नेमत जेका पाणो अमल करण सां, कोशिश करण सां हासिल कंदो। तव्हां अमल करे करे वली बणिजी सघो था, साले बणिजी सघो था,
लेकिन अमल करे करे नबी नथा बणजी सघो, रसूल नथा बणजी सघो, छो त इहा अल्लाह जी वाबी नेमत आहे। अहिड़े तरीक़े सां शहादत अल्लाह जी वाबी नेमत आहे। अल्लाह जंहिंखे अता करे, हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु जिन जी सीरत असांजे साम्हूं आहे, मुस्लमान थियण खां बाद को अहिड़ो मार्को न आहे, का अहिड़ी जंग न आहे जंहिंमें ख़ालिद बिन वलीद शरीक न थियो हुजे। उहो क़ौम जो, मुस्लमाननि जी फ़ौज जो उहो अज़ीम कमांडर जंहिंजे बारे में कैसर ऐं किसरा पंहिंजे महलात में वेही करे माण्हुनि खां सुवाल कंदा हुआ त आख़िरी इहो ख़ालिद बिन वलीद आहे छा जो जंहिं जंग में वञे थो उन में फतह मिली वञे थी। उहो ख़ालिद बिन वलीद जंहिं हज़रत उमर फारूक जे दौर में 36,000 इलाइक़ा फतह कया, उहो ख़ालिद बिन वलीद जंहिंखे हज़रत उमर कमांडर जे उहिदे खां सिर्फ़ इन वजह सां लाथो जो माण्हुनि जो ज़हन बणिजी चुको हो, जंहिं जंग में ख़ालिद हूंदो उन में हर हालत में फतह मिलंदी। हज़रत उमर कमांडर जे उहिदे तां लाहे छॾियो त मतां ईअं न थिए माण्हुनि जो अक़ीदो अल्लाह खां हटी करे ख़ालिद ते पइजी वञे। लेकिन सहाबा चवनि था उहो क़ौम जो कमांडर जेको रसूलुल्लाह जे ज़माने खां वठी करे अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त में, उमर फारूक जे ख़िलाफ़त में हर मार्के जो कमांडर थी करे लड़ियो, जंहिं वक़्तु उनखे उहिदे तां लाथो वियो, असां उन वक़्तु बि ॾिठोसीं क़ौम जो इहो अज़ीम कमांडर सिपाही बणिजी करे जंग जे लाइ शरीक आहे, जिहाद करे रहियो आहे इन नियत सां त शहादत मिले। लेकिन शफ़ौत थिए थो, बिस्तरे ते मौत अचे थो। नबी साईं जो सहाबी अब्दुल्लाह बिन उमर हाज़िर थिए थो, ॾिसे थो हीउ अज़ीम सिपह सालार मुस्लमाननि जो हीउ अज़ीम कमांडर उन्हनि जे अखियुनि मां लुड़क वेही रहिया आहिनि, ज़ारो क़तार रोई रहियो आहे, सुवाल करे थो छा ॻाल्हि आहे, जवाब ॾिए थो सॼी ज़िंदगी मैदाननि जे अंदरि गुज़ारियमि तलवार खणी करे इन नियत सां त अल्लाह जे रस्ते में शहीद थिया, लेकिन अॼु मौत अची रहियो आहे बिस्तरे ते। रसूलुल्लाह जा सहाबी अल्लाह उन्हनि खे दानाई हिकमत सां नवाज़ियो हो, फौरन जवाब ॾिनई त रसूलुल्लाह तोखे चयो हो त तूं सैफ़ुम मिन सुयूफ़िल्लाह आहीं, अल्लाह जी तलवारुनि मंझा नंगी तलवार आहीं, छो त तारीख़ इन ॻाल्हि खे साबित कयो आहे त ख़ालिद बिन वलीद अकेलो तलवार खणी करे काफ़िरनि जे हुजूम में दाख़िल थी वेंदो हो, ज़ख़्म त कई लॻंदा हुआ लेकिन क़त्ल जा ढेर कंदो हो त चवणु लॻो अल्लाह जे रसूल तोखे अल्लाह जी तलवार चयो आहे, जेकॾहिं तूं शहीद थी वञे हा त काफ़िर चवनि हा अल्लाह जी तलवार टुटी वई तंहिं करे अल्लाह तोखे मौत। त चवण जो मक़सदु त शहादत अल्लाह जे तरफ़ खां अज़ीम तमग़ो आहे। उन खां बाद तारीख़ इस्लाम शहादत सां भरी पई आहे। इस्लाम जी पहिरीं शहीद औरत शहीद आहे बीबी सुमैया, जंहिंजो वाक़ियो बि अजीब आहे। उन खां बाद हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु जंहिंजी शहादत ते टुकड़ा टुकड़ा बणजनि था। काइनात जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महबूब चाचे जे टुकड़नि जी भरीअ खे ॾिसी करे पाण जे अखियुनि मंझां पाणी वहणु शुरू थिए थो। अल्लाह जे तरफ़ खां अल्लाह जो कासिद जिब्राइल अमीन पैगाम खणी करे अचे थो त जिब्राइल वञी करे मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़मानी उम्मत ताईं इहो पैगाम पहुचाए सैयद शुहदा हमज़ा क़यामत ताईं अचण वारनि जो सरदार, शहीदनि जो सरदार अल्लाह हमज़ा खे बनाए छॾियो। त दीन इस्लाम जे अंदरि कई मिसाल मौजूद आहिनि, इहा शइ हरगिज़ जाइज़ न आहे। तंहिं करे अल्लाह तबारक व तआला नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम खे असांजे तरफ़ मबूस कयो, जंहिंजो मक़सदु इहो हो त ख़ुशीअ जो आलम हुजे, ग़म जो आलम हुजे, हर हालत जे अंदरि असांखे रसूलुल्लाह जी सीरत अपनाइणी आहे, उहो तरीक़ो अपनाइणो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे हक़ सम्झण उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाह।